आऊं 14 अगस्त कोन मल्हाईंदुसि, छो जो पाकिस्तान कॾहिं आज़ाद थियो ई न आहे। हू अॼु बि ग़ुलाम आहे उन्हनि अंग्रेज़नि जो जेके 74 साल पहिरीं छॾे हलिया विया हुआ। ग़ुलाम आहे उन्हनि जी ज़बान जो, ग़ुलाम आहे उन्हनि जे कल्चर जो, ऐं ग़ुलाम आहे बुख, बदहाली, करप्शन ऐं ज़मीर जो सौदो कंदड़ बेईमाननि जो। ऐं कीअं आज़ादी मल्हाई? उन क़ौम जंहिंजो ख्वाब क़ाइदे आज़म ॾिठो हो, जेको अधूरो थो लॻे। कल्ह 14 अगस्त हो, पूरे क़ौम खे फ़क़ति हिकु ॾींहुं मुल्क यादि हो। पोइ लहंदड़ सिज, समूरियूं मोहबतूं ऐं हुबे वतनियूं पाण सां गॾु खणी हले वियो। मैं वो चिराग हूँ जो आंधियों में रोशन था, खुद अपने ही घर की हवा ने बुझा दिया है मुझे। आऊं ऐं मुंहिंजो दोस्त इमरान बलोच 15 अगस्त वारे ॾींहुं पट ते किरियल झंडनि खे ज़मीन तां खणी दिलियुनि ते लॻाईंदासीं। पाकिस्तान ज़िंदाबाद। हेलो इमरान, यार जल्दी अच, अॼु वॾो कमु अथई, बस जल्दी अच। अरे बाबा जिते पाण कचहरी कंदा आहियूं न उते जल्दी अच, आउं तो इंतज़ारु पियो करियां। अस्सलाम वालेकुम फाज़िल, कहिड़ा हाल ख़ुशि आहीं? सब खैर यार। यार शाबाश है फाज़िल, यार तोखे कसम सां पूरो ॾींहुं असां गुज़ारियो कल, पूरो ॾींहुं माना एॾो असां ख़ुशि हुआसीं बाक़ाइदे। असां नारा आया, असां हर हंधि वियासीं बाक़ाइदे, ॾाढो वॾो मज़ो आयो यार। तोखे ॾाढो ॻोल्हियो, घर बि कोन हुए, किथे कोन है, तूं हले किथे हुए यार। तूं हाणे ॿुधा, मूं 14 अगस्त कोन मल्हायो इमरान, मूं 14 अगस्त कोन मल्हायो। छो फाज़िल बीमार हुयो, तबियत कीअं, मतलब सही आहे सभु? हाँ छाकाणि त आउं 15 अगस्त मल्हाईंदुसि। 15 अगस्त मल्हाई, ज़बरदस्त यार, बेहतरीन। ये दे मूंखे, ये रखूँ, इन पास रखूँ? हाँ रख, ठीक है। ये थेलो रखूँ इन पास? रख रख रख। ठीक है। ये चश्मो, हाँ चश्मो कुछ ॾिसण में अचे? ठीक है, कोई मसलो ना है। सही है सब कुछ? हाँ सब कुछ सही है। हाँ समझी ॻाल्हि। यार इमरान मुझे ॻाल्हि तो ॿुध। अगस्त मल्हाईंदे तूं, दुश्मन जो ॾींहुं तूं मल्हाईंदे। 14 अगस्त तोखे हज़म कोन थो थिए? अरे तोखे 14 अगस्त हज़म कोन थो थिए? हाँ, जे ॾींहुं ते असांजो मुल्क आज़ादु थियो, जे ॾींहुं ते असांजो मुल्क आज़ादु थियो, उहो तोखे हज़म कोन थो थिए? तूं 15 अगस्त दुश्मन जे मुल्क जो ॾींहुं मल्हाईंदे तो? अरे तू मुझे न ॻाल्हि फाज़िल, छा ॿुधां तुंहिंजी ॻाल्हि? ॿुधण लाइ रहियो छा आहे फाज़िल? अरे तू यार इमरान ॻाल्हि मुझे मुकम्मल ॿुध। हिकिड़ो ई मुंहिंजो, अरे यार मूंखे ख़बर हुई तूं जेको लिखंदो रहंदो आहीं न, 2 अखर पढ़ी न, मुल्क जे ख़िलाफ़ थी पी रहे, मुल्क जे ख़िलाफ़ थी पी रहे। अरे मुझे तौबा ने तौबा यार, तू मुझे ॻाल्हि तो ॿुध। कौन ॿुधंदसि तुंहिंजी ॻाल्हि फाज़िल? पाणी वटि जो तो हाणे पादर हणी वटि, पोइ तूं ॿुधंदे। हा ॿुधा, छा थियो? यार आउं कल्ह वेठो हुउसि त मोबाइल ते हिकिड़ो एड आयो। एड आयो? मोबाइल ते हिकिड़ो एड आयो ऐं उहो मूं ॾिठो। उहो बि दुश्मन मुल्क जो तो ॾिठो? न, तंहिं करे तुंहिंजा दिमाग़ ख़राबु आहिनि, वाइसर ॾिराए। अरे न हू पाकिस्तानी एड हो, तूं ॿुध त सही यार, मुंहिंजी ॻाल्हि मुकमल ॿुध। ॿुधा कयो अथई यार। हणा वरी हणा न लाइक कई पतरनि जो, लाइक कई मुंहिंजी तूं? ॻाल्हि त ॿुधी वञ, यकी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी आहे इमरान। ॿुधा, कल्ह वेठो हुउसि त एड आयो मोबाइल ते, ठीकु आहे। इहो त हमरा जेको हूंदो आहे हिकिड़ो अंदरि कैरेक्टर ॾेखारींदा आहिनि। हा उनखे चवंदा आहिनि तूं 14 अगस्त मल्हाए। ठीकु आहे। चवंदो न 14 अगस्त कोन थो मल्हायां, माना हुन में कोन मल्हायो न? आउं 15 अगस्त मल्हाईंदुसि। अच्छा। इहा ॻाल्हि जेकी आहे सो माना ॻोठ में फैलिजी वई हली। हा सभिनी खे ख़बर पई त हिकिड़ो हमरा आहे, उहो माना 14 अगस्त कोन थो मल्हाए, उहो 15 अगस्त थो मल्हाए। हा। पोइ हुनखे मोचड़ हणण लाइ सभु गॾु थिया। ठीकु ऐं आहे। हुन खां पुछे, अरे तूं चओ माना 15 अगस्त मल्हाईंदे? हाँ जी हाँ आउं मल्हाईंदुसि। जी मल्हाए ॾेखार।
वो छा कंदो आहे बैग जहिड़ो आउं खणी आहियां न ओड़ो कुल्हे मां लाहींदो आहे पोइ ज़मीन ते ॾिसंदो आहे पाकिस्तान जा झंडा पियल हूंदा आहिनि न उहे सभु खणी करे वापसि बैग में विझंदो आहे अच्छा ईअं ते मल्हायो यार तूं झोरे छॾियो यार मूंखे ॿुधो न कुझु यार सॉरी यार सॉरी पोइ मूंखे कहिड़ी ख़बर तूं छा पियो चईं कीअं छा तूं 15 अगस्त जो नालो वरितो यार यार उन एड में उनजी वाह वाह थी वई मूं चयो मुंहिंजी बि अहिड़ी वाह वाह थींदी पर तूं मुंहिंजी अहिड़ी वाह वाह कराई आहे तो दोस्त तो मूं तोखे छॾे ॾिनो तुंहिंजो कंधु जोड़े अॻियां कसम ख़ुदा जो पर ॿी ॻाल्हि तोखे कंहिं ॾस के ॾिनो तूं इहो हिते बदीन में अची कर इहो हाँ चरियो जी थियो ई या अरे बाबा किथे आहे झंडा किथे उछलाईंदा माण्हू किथे की पाकिस्तान जो झंडो माण्हू मथे रखंदो ज़मीन ते रखंदो चरियो ई या यार उन एड में ॾेखारो मुंहुं भात सम्झो ईअं अरे बाबा वो फिल्म ठहियल हुई शूटिंग ठहियल हुई चरियो ई जा हाँ 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 कसम ख़ुदा जो हाणे ॿीहर ॻाल्हि न कजे पादर न कई हाँ हाँ, हाँ। चलो पोइ ठीकु आहे पोइ अञा त खपनि त पोइ वरी भले आउं ॿियनि खे ॿुधायां थो न न न यार तुंहिंजी वॾी महिरबानी तूं जेकी महिमान पोइ भले हिननि खे ॿुधाए जेके बीठा आहिनि हिननि खे चओ 14 अगस्त अब 14 अगस्त तव्हां सभिनी खे मुबारक हुजे आज़ादी मुबारक आज़ादी मुबारक पर हिन खे ही 15 मल्हाईंदो हिन खे ॾिसां थो अरे यार तू वरी ॻाल्हि कोन सम्झी यार